अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हां सां वॾी अपडेट शेयर कंदुसि। सिंधी शोबे जे हवाले सां, सिंधी ड्रामनि जे हवाले सां, सिंधी फिल्म इंडस्ट्री जे हवाले सां ऐं सिंधी अदाकारनि जे हवाले सां हिकु मूड़े वॾो आर्टिकल आयो आहे व्हाट्सअप ते। वॾो आर्टिकल तव्हांखे पढ़ी ॾेखारींदुसि ऐं कंहिं मोकिलियो आहे, कंहिं अदाकार जे बारे में आहे। इहो छा इन सां फ़र्क़ु पवंदो फिल्म इंडस्ट्री ते ऐं तव्हां ॾे कहिड़ो मैसेज ईंदो। ऐं ग़ुलाम हुसैन ड्रामे जी बि पहिरियां मां तव्हांखे अपडेट ॾींदो हलां ऐं उहो आर्टिकल पढ़ी ॾेखारियां थो। ग़ुलाम हुसैन छा आहे दोस्तो, ड्रामो कोन हलियो हिन हफ़्ते, मां लगातार तव्हांखे ख़बर ॾेई रहियुसि। ग़ुलाम हुसैन ड्रामो हलंदो मुहर्रम खां ॾहाके खां पोइ बि पंहिंजे टाइम ते मुहर्रम जी 11 तारीख़ ते कोन अची वेंदो, जेको जुमे खां स्टार्ट थींदो आहे। जुमे खां पोइ 2 क़िस्तां ईंदियूं आहिनि, वरी ॿिए जुमे ते 2 क़िस्तां ईंदियूं आहिनि। अहिड़े हिसाब सां उन 2 क़िस्तां ईंदियूं, लेकिन तव्हांखे कुझु ॾींहुं इंतज़ारु करिणो पवंदो ग़ुलाम हुसैन जो। मुहर्रम जो ॾहाको हली रहियो आहे, फ़िलहालु ड्रामा बंदि थी विया, क्लोज़ थी विया। अॼु जेके हाणे तव्हांखे मां ख़बर ॾियण वारो आहियां दोस्तो, मुंहिंजे ॿिए मोबाइल में व्हाट्सअप में पई आहे, मां तव्हांखे ॾेखारियां थो पियो। हीउ डॉक्टर इजाज़ समय लिखियो आहे। सिंधी जेका ड्रामनि जे शोबे जे हवाले सां जेका एक्टर आहिनि, डायरेक्टर आहिनि ऐं ख़ासि करे राइटर ऐं डायरेक्टर ते वॾी तनक़ीद कई वई आहे, सिंधी चैनलनि ते वॾी तनक़ीद कई वई आहे। हीउ जेको आर्टिकल आहे मां तव्हांखे सॼो पढ़ी ॾेखारियां थो, वॾो आर्टिकल आहे ऐं तव्हांजी नॉलेज में फ़ाइदो पवंदो दोस्तो। हक़ीक़त चवांव थो, तव्हांजी नॉलेज में फ़ाइदो पवंदो। पहिरियों मुंहिंजी ॻाल्हि थोरो कनु खोले ॿुधिजो ऐं हिन खे ज़रूरु कनि सॼी वीडियो ॾिसो, हीउ जेको आर्टिकल सॼो ॿुधिजो। उन खां पहिरियों तव्हांखे हिकिड़ी नई ॻाल्हि बि ॿुधाईंदुसि। हीउ आर्टिकल कंहिंजे ख़िलाफ़ु आहे? हीउ उन जेको ड्रामनि जे ख़िलाफ़ु आहे, लेकिन हिकिड़े ड्रामे जे हक़ में आहे हीउ आर्टिकल। उहो आहे हवेली ड्रामो। हवेली ड्रामो जेको आहे दोस्तो, बहितरीनु ड्रामो आहे। हक़ीक़त पुछो, हवेली ड्रामे जहिड़ो को ड्रामो हिन टाइम नथो हले। हवेली ड्रामो अहिड़ो आहे त फैमिली में तव्हां ॾिसी सघो था। हवेली ड्रामे जी जेका कहाणी आहे तव्हांखे ॾिसण में प्रोफेशनल लॻंदी ऐं हवेली ड्रामे जहिड़ो को ड्रामो हिन टाइम सिंध में कई सालनि खां वठी असां न ॾिठो आहे, हाणे ॾिठो आहे, लेकिन उनखे व्यूज़ सफ़ा घटि अचनि था। उन खे जेतिरो थी सघे ॾिसो। हीअ जेका हाणे शइ मां पढ़ंदुसि तव्हांजी सोच में इज़ाफ़ो कंदी, तव्हांजी नॉलेज वधंदी ऐं तव्हांखे ख़बर पवंदी वाक़ई कहिड़े ड्रामो ते हिन तनक़ीद कई आहे ऐं कहिड़ो ड्रामो हिन आर्टिकल जे हिसाब सां सही आहे। पहिरियों त हवेली ड्रामो मां तव्हांखे ॿुधायो बहितरीनु ड्रामो आहे। हीउ जेको आर्टिकल आहे न, इहो हवेली ड्रामे जो जेको आहे न हिसाब सां ज़बरदस्त आहे। लेकिन जेका ॿिया ड्रामा आया आहिनि, जेका अची रहिया आहिनि, जेका हली रहिया आहिनि, हुननि जे लाइ हिकु वॾी तनक़ीद कई आहे। तनक़ीद कई आहे डॉक्टर इजाज़ समय साहब। लेकिन शुरूआति खां मां तव्हांखे पढ़ी ॿुधाईंदुमि लिखियो छा आहे। दोस्तो लिखियो आहे, निजी सिंधी TV चैनल ते ड्रामा कंदड़ डायरेक्टर। मां हिन डायरेक्टरनि खे मुखातिब थी चयो आहे ऐं उन्हनि ॾे नियापो हिकिड़ो कयो अथई। ठीकु आहे, तव्हां कॾहिं सोचियो आहे त तव्हां केतिरो अहम नुक़सानु करे रहिया आहियो? तव्हां सिंध ऐं सिंधी माण्हुनि जो सरमायो तबाह ऐं बर्बादु करे रहिया आहियो। माना हिन वॾो आर्टिकल व्हाट्सअप ग्रुपनि में जेॾां केॾांहुं इहो हली रहियो आहे, इहो मैसेज वञी रहियो आहे। मूं वटि पुॻो त मां सोचियो इहा शइ तव्हांखे पढ़ी ॿुधायां, छो छाजे करे लिखी तव्हांजे करे वई आहे ऐं तव्हांजे ही फ़ाइदे जी आहे। अॻिते पढ़ूं था, तव्हांजी सतही सोच रखंदड़ नंढा ज़हन अहिड़नि अदाकारनि खे विसारियूं वेठा आहिनि जेके सिंधी सिकाफ़त ऐं आर्ट जो हिसो न पर सरमायो आहिनि, जिन सां ॾिसंदड़ अॼु बि प्यारु करनि था। मूं केतिरनि महीननि खां केतिरी तमामु बहितरीनु अदाकारनि खे बेरोज़गारनि वांगुरु पंहिंजे शहर में ॼण रुलंदे ॾिठो आहे। माना हीअ अदाकारनि जे नाले बि चवे थो, जेका वॾा अदाकार बहितरीनु पुराणा अदाकार उन्हनि खे अदाकारी हाणे नथी मिले पई ऐं उन्हनि खे अदाकारी हिन टाइम नथी मिले पई ऐं उहे वीचारा रुलंदा था वतन। ऐं अॻिते हाणे पढ़ूं था, ॾिसूं छा थो चवे। रुलंदे ॾिठो आहे, बिल्कुलु फ़ारिग़ ॾिठो आहे। हिन वटि कमु कोन्हे या ॼाणी वाणियूं उन्हनि खे ड्रामे खां परे रखियो वियो आहे। हालांकि हू ड्रामे में एक्ट करणु घुरनि था, माना एक्टिंग करणु चाहिनि था, पर डायरेक्टर शौक़ीन खे ड्रामे में भर्ती करे पैसा कमाइण में पूरा आहिनि। डायरेक्टर नवां अदाकार भर्ती करे पैसा कमाइण में पूरा आहिनि, इहो हक़ीक़त आहे दोस्तो। पुराणे अदाकारनि खे इन लाइ न आहे कयो वेंदो त उन्हनि खे पैसा ख़र्चो ॾियणो पवंदो आहे, उहे घुरंदा आहिनि ख़र्चो ऐं उहे बहितरीनु अदाकार आहिनि। लेकिन नवां अदाकार जेका आहिनि उन्हनि में अदाकारी जो टैलेंट घटि हूंदो आहे, कंहिं में हूंदो आहे। सभिनी ते तनक़ीद मां नथो कयां, लेकिन हीउ आर्टिकल जेको हीउ मैसेज आयो आहे न, इहो पढ़ी मां तव्हांखे ॿुधायां थो त इहो बि इहा ई सोच रखे थो त नवे अदाकारनि खे पैसा वठी करे उनखे भर्ती कयो थो वञे। ऐं अॻिते हलूं था,
हिन वटि कमु कोन्हे, यानी कमाइण में पूरा आहिनि ऐं स्क्रिप्ट जो ॿेड़ो ॿोड़े थो पियो। हालांकि टीवी चैनल ते ड्रामा सीरियल थियनि पिया, पर जिन एक्टर इन्हनि सीरियल लाइ फ़ारिग उन्हनि लाइ आहिनि त हू डायरेक्टर खां पंहिंजे कम जा पैसा घुरे थो, पर डायरेक्टर पैसा ॾियणु नथो चाहे। सीनियर अदाकार त पैसा घुरंदो न, डायरेक्टर कान ॾींदो। डायरेक्टर चए थो त अञा मूंखे को अची ॾे, मां कंहिंखे छो ॾियां। ऐं उन करे ड्रामे में शौक़ीन खणी पैसा बचाए थो पियो ऐं ड्रामे जो मुंहुं कारो करे असुलु अदाकारनि खे ॼण हमेशह मारे छॾे थो। ड्रामे में नओं चेहरा ज़रूरु खणो, पर शौक़ीन न खणो। दोस्तो, हिकिड़ा चेहरा हूंदा आहिनि सिर्फ़ु शौक़ु पूरा करण लाइ ईंदा आहिनि, पैसा ॾींदा आहिनि, अदाकारी ठिप न ईंदी आहे। हिकिड़ा जंहिंमें टैलेंट हूंदो आहे, चेहरा त नवां हूंदा आहिनि उहे बि, लेकिन उन्हनि खे ज़रूरु आणियो। हीउ चए थो शौक़ीननि खे न आणियो, इहो शौक़ु पंहिंजो पूरो कंदा आहिनि, लेकिन हिनखे अदाकारी बिल्कुलु न आहे ईंदी। ऐं अॻिते हलूं था, जेके कमु करण खां बाद सॼे ड्रामे सीरियल जी कहाणी हर हिक खे ऑन एयर थियण खां अॻु ई होटलनि ते चांहि जे कप ते ई ॿुधाए छॾनि था। माना इहा अदाकार अॻे ई कहाणी ॿियनि खे ॿुधाए छॾनि था हिकिड़े चांहि जे कप ते। माना उन्हनि ते अदाकारनि ते बि हीउ तनक़ीद थो करे पियो। अॻिते हलूं था, ॾिसूं अॻिते छा चए थो पियो। पोइ ॿुधायल स्क्रिप्ट वारो तव्हांजो ड्रामो ॾिसंदो केरु? स्क्रीन ते फ़ोटू ई ॾिसणो आहे छा? पर अणपढ़ियल डायरेक्टरनि खे सम्झाए केरु, पुछे केरु? ऐं निंड पियल चैनल मालिक ई पुछी सघनि था। सिंधी ड्रामे जो त ॿेड़ो केतिरा साल अॻु ई ॿुॾी चुको आहे, जेको केतिरनि सालनि खां कोमा में पियो आहे। हाणे त असांजा एक्टर बेरोज़गारी में मरी रहिया आहिनि, जिन खे अणपढ़ियल डायरेक्टर पंहिंजे पेट खे भरण ख़ातिर मारे रहिया आहिनि। डॉक्टर एजाज़ समो, हीउ सॼो जेको कुझु लिखियो आहे डॉक्टर एजाज़ समे लिखियो आहे, जेको मां तव्हांखे पढ़ी ॿुधायो। हुन इहा तनक़ीद कई उन्हनि डायरेक्टरनि ते जेका शौक़ीननि खे खणंदा आहिनि पैसनि जे चकर में ऐं ड्रामे जो ॿेड़ो गर्क कंदा आहिनि ऐं स्क्रिप्ट तबाह थी वेंदो आहे ऐं ग़लति मैसेज वरी उहो आवाम ॾेई वेंदो आहे। हिन जो चवण जो मक़सदु इहो आहे त भली नवां चेहरा खणो, लेकिन जंहिंमें टैलेंट हुजे। शौक़ीन खे न खणो। शौक़ीन पंहिंजो शौक़ु पूरा कंदा आहिनि, उन्हनि खे नाहे ईंदो कमु। पुराणा अदाकार वीचारा रुलंदा था वतन, उन्हनि खे ड्रामे में आणियो। मां बि काफ़ी ॾींहं वटि इहा सोच रखंदो हुउसि ऐं तव्हांखे ॿुधाईंदो थो अचां, लेकिन अॼु जॾहिं हीअ आयो मूं ॾे मैसेज, ॿियो ॾींहुं आहे मूं ॾे आयो आहे, व्हाट्सअप में पियो हुयो। सोचां पियो इहो तव्हां ते मां पुॼायां, पर असांजो कमु आहे तव्हां थी पुॼाइणु। मुंहिंजे ख़्याल में इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झ आई हूंदी जेका हिन लिखी आहे। हिन हज़ारनि माण्हुनि ॾे मैसेज इहो वियो आहे, जॾहिं मूं वटि पुॻो ऐं मां सोशल मीडिया ते मूंखे फैलाइणो आहे, तव्हां ताईं पुॼाइणो आहे। थी सघे थो उहे माण्हू बि हीअ वीडियो ॾिसंदा हुजनि, डायरेक्टर बि ॾिसंदा हुजनि, लेकिन हाणे उन्हनि जो कमु आहे अॻिते त माण्हू उन्हनि ते ॾिसो केतिरी तनक़ीद करनि था। टैलेंट खे खणो, बेशक खणो, शइ सुठी ठाहियो, बहितरीनु ठाहियो। हवेली ड्रामे जहिड़ो ड्रामो ठाहियो जीअं हिन टाइम हली रहियो आहे, जंहिंमें का मार धाड़ न आहे, जंहिंमें नंगियुनि खे तबाह नथो कयो वञे, जंहिंमें नंगियुनि जी बि इज़त आहे, मार धाड़ घटि आहे। हिकिड़ो सुठो मैसेज आहे जंहिं हवेली ड्रामे में। अहिड़ा ड्रामा ठाहियो, लेकिन हवा हयात ड्रामा न हुजनि जंहिंमें मार धाड़, हकलूं, घर में वेठा आहिनि, वॾा वॾा बोकला था हणनि, रड़ियूं था करनि, नवीं दे हणंदा, अक जी कुंड में वेही बंदूक हणंदा। हाणे अक बंदूक खे झले सघे थो? पोइ बि कोन लॻंदी गोली, या अंब जो पासो वठंदा भॼी वियो। हाणे हिकिड़े मिंट में कारे भॼी वियो, हाणे हिते बीठो मिंट में कीअं भॼी वियो। अहिड़ा ड्रामा, अहिड़ियूं फिल्मूं न ठाहियो। मां हिकिड़ी फिल्म ॾिठी हुई त कढ वेंदा आहिनि, सिंधी फिल्म हुई, कढ वेंदा आहिनि त बंदूक हणंदा आहिनि, चई अॼु भॼी वियो, ॿिए चकर न छॾींदोमांसि। उन भाॻो अञा उते ई बीठो हूंदो अंब जी कुंड में। अहिड़ा न ठाहियो, सुठियूं शयूं ठाहियो। तनक़ीद जेको आहे तॾहिं माण्हू तव्हां ते बंदि कंदा। तव्हां सुठी शइ ठाहियो। हाणे मद्रासी फिल्मनि खे ॾिसो न तव्हां, उहा इंडिया जे जेका आहे न, कुझु साल पहिरियां मद्रासी नंढड़ी इंडस्ट्री हूंदी हुई, जीअं पंहिंजी सिंध फिल्मनि जी इंडस्ट्री आहे। उन्हनि छा कयो, उन खे हिंदी आवाज़ यानी उर्दू हिंदी साॻी ॻाल्हि आहे, डिप करे दुनिया में पुॼायो। उन जो हर शइ त ओके हुई, सिर्फ़ु ज़बान जो मसइलो हो, हुननि खे को ॾिसंदो ई न हुयो। अॼुकल्ह हर होटल ते मद्रासी यानी साउथ फिल्मां हलनि थियूं, इंडिया खे पोयां छॾे वियूं आहिनि। छाजे करे? जॾहिं उर्दू में उन्हनि हिंदी में डिप कयूं, तव्हांखे असांखे सम्झ में अचणु लॻियूं, ऐं उन्हनि जो कमु सुठो हुयो, सम्झे कोई न पियो ॿोली, ऐं उहो इंडिया खे कटे वियूं। हाणे इंडिया वारा वरी उन्हनि जी कापी था करनि। तव्हां हिते ॾिसो न,
तो हो असांजी फिल्म आहे इहे सिंधी ड्रामा दुनिया ताईं ॾिसिजी सघनि था अगरि इन्हनि खे सुठो ठाहियो वञे, अगरि इन जी ॿोली 2-3 ज़बाननि में डप कई वञे त अञा वधीक ई शइ फैलंदी। सिंधू नदी हज़ारे साल पुराणी नदी आहे। मोहन जो दड़ो जेको आहे इहो तव्हां असांजी सकाफ़त आहे। इहा असांखे यादि ॾियारे थी त असां साधारण सालनि वटि सिंध असांजी सभ खां पहिरियां हुई हिते। इहा वॾो चवंदा आहिनि न हड़प्पा आर्ट आहे, मोहन जो दड़ो, इहे 2-3 शयूं अहिड़ियूं आहिनि। वरी के माण्हू अहिड़ा आहिनि चवंदा आहिनि असां आर्यन जी औलाद ऐं आर्यन हिते आया हुया ऐं असां उन्हनि जी औलाद हाणे बाबा आर्यन जी औलाद कीअं, आर्यन त बाद में आया हुया, मोहन जो दड़ो त उन खां बि पहिरियों आहे। यानी जो इहो सबूत आहे सिंधू नदी, मोहन जो दड़ो ऐं असां ऐं तव्हां हज़ारनि सालनि खां वठी हिते आहियूं। आर्यन जी औलाद उहे आहिनि जेका बाद में आया आहिनि। यानी हिंदुस्तान में बि काफ़ी माण्हू आर्यन जी औलाद पाण खे सम्झंदा आहिनि, वधीक उन्हनि खे ख़बर। लेकिन हीउ सिंधू चवण जो मक़सदु इहो आहे त हिन कल्चर खे उजागर करिणो आहे, सुठे नमूने सां पंहिंजे सिंधी कल्चर खे सुठी शइ ठाहियो। वधीक आहे तव्हांजी मर्ज़ी दोस्तो। असांजी नंढिड़ो अर्ज़ु, नंढड़ी कोशिशि तव्हां थी पुॼाइण जी, ॻाल्हि पुॼाइण जी, तव्हांखे सम्झाइण जी, तव्हां ऑडियन खे, तव्हां दोस्तनि खे, भाइरनि खे। ऐं तव्हांजो कमु आहे जीअं असां हीअ शइ शेयर कईसीं ऐं ईअं तव्हां ई अॻिते शेयर कयो, उन्हनि ताईं पुॼायो जेका ग़लति कमु करे रहिया आहिनि ऐं सिंधी इंडस्ट्री खे, सिंधी शोबे खे बर्बादु करे रहिया आहिनि, सिंधी कल्चर खे बर्बादु करे रहिया आहिनि। असांजो नंढिड़ो मैसेज असांखे ॾींदा इजाज़त। शायदि कोसो चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, लिंक या वीडियो खे ज़रूरु शेयर कंदा ऐं कमेंट, सुठा कमेंट ज़रूरु कंदा आहिनि वीडियो में, असांखे जीअं ख़बर पवे। ऐं असांखे ॾींदा इजाज़त, दुआनि में यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तो, अॼु तव्हां सां वॾी अपडेट शेयर कंदुसि। सिंधी शोबे जे हवाले सां, सिंधी ड्रामनि जे हवाले सां, सिंधी फिल्म इंडस्ट्री जे हवाले सां ऐं सिंधी अदाकारनि जे हवाले सां हिकु मूड़े वॾो आर्टिकल आयो आहे व्हाट्सअप ते। वॾो आर्टिकल आहे, तव्हांखे पढ़ी ॾेखारींदुसि ऐं कंहिं मोकिलियो आहे, कंहिं अदाकार जे बारे में आहे। इहो छा इन सां फ़र्क़ु पवंदो फिल्म इंडस्ट्री ते ऐं तव्हां ॾे कहिड़ो मैसेज ईंदो। ऐं ग़ुलाम हुसैन ड्रामे जी बि पहिरियां मां तव्हांखे अपडेट ॾींदो हलां ऐं उहो आर्टिकल बि पढ़ी ॾेखारियां थो। ग़ुलाम हुसैन छा आहे दोस्तो, ड्रामो कोन हलियो हिन हफ़्ते, मां लगातार तव्हांखे ख़बर ॾेई रहियो हुउसि। ग़ुलाम हुसैन ड्रामो हलंदो मुहर्रम खां ॾहाके खां पोइ बि पंहिंजे टाइम ते मुहर्रम जी 11 तारीख़ ते कोन अची वेंदो, जेको जुमे खां स्टार्ट थींदो आहे। जुमे खां पोइ 2 क़िस्तां ईंदियूं आहिनि, वरी ॿिए जुमे ते 2 क़िस्तां ईंदियूं आहिनि। अहिड़े हिसाब सां उन 2 क़िस्तां ईंदियूं। लेकिन तव्हांखे कुझु ॾींहं इंतज़ारु करिणो पवंदो ग़ुलाम हुसैन जो। मुहर्रम जो ॾहाको हली रहियो आहे, फ़िलहालु ड्रामा बंदि थी विया, क्लोज़ थी विया। अॼु जेके हाणे तव्हांखे मां ख़बर ॾियण वारो आहियां दोस्तो, मुंहिंजे ॿिए मोबाइल में व्हाट्सअप में पई आहे, मां तव्हांखे ॾेखारियां थो पियो। हीउ डॉक्टर एजाज़ समय लिखियो आहे। सिंधी जेका ड्रामनि जे शोबे जे हवाले सां जेका एक्टर आहिनि, डायरेक्टर आहिनि ऐं ख़ासि करे राइटर ऐं डायरेक्टर ते वॾी तनक़ीद कई वई आहे, सिंधी चैनलनि ते वॾी तनक़ीद कई वई आहे। हीउ जेको आर्टिकल आहे मां तव्हांखे सॼो पढ़ी ॾेखारियां थो, वॾो आर्टिकल आहे ऐं तव्हांजी नॉलेज में फ़ाइदो पवंदो दोस्तो। हक़ीक़त चवांव थो, तव्हांजी नॉलेज में फ़ाइदो पवंदो। पहिरियों मुंहिंजी ॻाल्हि थोरो कन खोले ॿुधिजो ऐं हिन खे ज़रूरु कन सॼी वीडियो ॾिसो, हीउ जेको आर्टिकल सॼो ॿुधिजो। उन खां पहिरियों तव्हांखे हिकिड़ी नई ॻाल्हि बि ॿुधाईंदुसि। हीउ आर्टिकल कंहिंजे ख़िलाफ़ु आहे? हीउ उन जेको ड्रामनि जे ख़िलाफ़ु आहे, लेकिन हिकिड़े ड्रामे जे हक़ में आहे हीउ आर्टिकल। उहो आहे हवेली ड्रामो। हवेली ड्रामो जेको आहे दोस्तो बहितरीनु ड्रामो आहे। हक़ीक़त पुछो, हवेली ड्रामे जहिड़ो को ड्रामो हिन टाइम नथो हले। हवेली ड्रामो अहिड़ो आहे त फैमिली में तव्हां ॾिसी सघो था। हवेली ड्रामे जी जेका कहाणी आहे तव्हांखे ॾिसण में प्रोफेशनल लॻंदी ऐं हवेली ड्रामे जहिड़ो को ड्रामो हिन टाइम सिंध में कई सालनि खां वठी असां न ॾिठो आहे, हाणे ॾिठो आहे। लेकिन उनखे व्यूज़ सफ़ा घटि अचनि था। उन खे जेतिरो थी सघे ॾिसो। हीअ जेका हाणे शइ मां पढ़ंदुसि तव्हांजी सोच में इज़ाफ़ो कंदी, तव्हांजी नॉलेज वधंदी ऐं तव्हांखे ख़बर पवंदी वाक़ई कहिड़े ड्रामो ते हिन तनक़ीद कई आहे ऐं कहिड़ो ड्रामो हिन आर्टिकल जे हिसाब सां सही आहे। पहिरियों त हवेली ड्रामो मां तव्हांखे ॿुधायो बहितरीनु ड्रामो आहे। हीउ जेको आर्टिकल आहे न, इहो हवेली ड्रामे जो जेको आहे न हिसाब सां ज़बरदस्त आहे। लेकिन जेका ॿिया ड्रामा आया आहिनि, जेका अची रहिया आहिनि, जेका हली रहिया आहिनि, हुननि जे लाइ हिकु वॾी तनक़ीद कई आहे। तनक़ीद कई आहे डॉक्टर एजाज़ समय साहबु। लेकिन शुरूआति खां मां तव्हांखे पढ़ी ॿुधायां लिखियो छा आहे। दोस्तो लिखियो आहे, निजी सिंधी टीवी चैनल ते ड्रामा कंदड़ डायरेक्टर। मां हिन डायरेक्टरनि खे मुखातिब थी चयो आहे ऐं उन्हनि ॾे नियापो हिकिड़ो कयो अथई। ठीकु आहे, तव्हां कॾहिं सोचियो आहे त तव्हां केतिरो अहम नुक़सानु करे रहिया आहियो?
तव्हां सिंध ऐं सिंधी माण्हुनि जो सरमायो तबाह ऐं बर्बाद करे रहिया आहियो। माना हिन वॾो आर्टिकल व्हाट्सअप ग्रुपनि में जेॾां केॾांहुं इहो हली रहियो आहे, इहो मैसेज वञी रहियो आहे। मूं वटि पुॻो त मां सोचो इहा शइ तव्हांखे पढ़ी ॿुधायां, छो छाजे करे लिखी तव्हांजे करे वई आहे ऐं तव्हांजे ई फ़ाइदे जी आहे। अॻिते पढ़ूं था, तव्हांजी सतही सोच रखंदड़ नंढा ज़हन अहिड़नि अदाकारनि खे विसारियूं वेठा आहिनि जेके सिंधी सिकाफ़त ऐं आर्ट जो हिसो न पर सरमायो आहिनि, जिन सां ॾिसंदड़ अॼु बि प्यार करनि था। मूं केतिरनि महीननि खां केतिरी तमामु बहितरीनु अदाकारनि खे बेरोज़गारनि वांगुरु पंहिंजे शहर में ॼण रुलंदे ॾिठो आहे। माना हीअ अदाकारनि जे नाले बि चवे थो, जेका वॾा अदाकार बहितरीनु पुराणा अदाकार उन्हनि खे अदाकारी हाणे नथी मिले पई ऐं उन्हनि खे अदाकारी हिन टाइम नथी मिले पई ऐं उहे वीचारा रुलंदा था वतन। ऐं अॻिते हाणे पढ़ूं था, ॾिसूं छा थो चवे। रुलंदे ॾिठो आहे, बिल्कुलु फ़ारिग ॾिठो आहे। हिन वटि कमु कोन्हे या ॼाणी वाणियूं उन्हनि खे ड्रामे खां परे रखियो वियो आहे। हालांकि हू ड्रामे में एक्ट करणु घुरनि था, माना एक्टिंग करणु चाहिनि था, पर डायरेक्टर शौक़ीन खे ड्रामे में भर्ती करे पैसा कमाइण में पूरा आहिनि। डायरेक्टर नवां अदाकार भर्ती करे पैसा कमाइण में पूरा आहिनि, इहो हक़ीक़त आहे दोस्तो। पुराणे अदाकारनि खे इन लाइ न आहे कयो वेंदो त उन्हनि खे पैसा ख़र्चो ॾियणो पवंदो आहे, उहे घुरदा आहिनि ख़र्चो ऐं उहे बहितरीनु अदाकार आहिनि। लेकिन नवां अदाकार जेका आहिनि उन्हनि में अदाकारी जो टैलेंट घटि हूंदो आहे, कंहिं कंहिं में हूंदो आहे। सभिनी ते तनक़ीद मां नथो कयां, लेकिन हीअ आर्टिकल जेको हीअ मैसेज आयो आहे न, इहो पढ़ी मां तव्हां ॿुधायां थो त इहो बि ईअं ई सोच रखे थो त नवे अदाकारनि खे पैसा वठी करे उनखे भर्ती कयो थो वञे। ऐं अॻिते हलूं था, ऐं हिन वटि कमु कोन्हे, यानी कमाइण में पूरा आहिनि ऐं स्क्रिप्ट जो ॿेड़ो ॿोड़े थो पियो। हालांकि टीवी चैनल ते ड्रामा सीरियल थियनि पिया, पर जिन एक्टर इन्हनि सीरियल लाइ फ़ारिग उन्हनि लाइ आहिनि त हू डायरेक्टर खां पंहिंजे कम जा पैसा घुरे थो, पर डायरेक्टर पैसा ॾियणु नथो चाहे। सीनियर अदाकार त पैसा घुरंदो न, डायरेक्टर कान ॾींदो। डायरेक्टर चए थो त अञा मूंखे को अची ॾे, मां कंहिंखे छो ॾियां। ऐं उन करे ड्रामे में शौक़ीन खणी पैसा बचाए थो पियो ऐं ड्रामे जो मुंहुं कारो करे असर अदाकारनि खे ॼण हमेशह मारे छॾे थो। ड्रामे में नओं चेहरा ज़रूरु खणो, पर शौक़ीन न खणो। दोस्तो, हिकिड़ा चेहरा हिकिड़ा हूंदा आहिनि सिर्फ़ु शौक़ु पूरा करण लाइ ईंदा आहिनि, पैसा ॾींदा आहिनि, अदाकारी ठिप न ईंदी आहे। हिकिड़ा जंहिंमें टैलेंट हूंदो आहे, चेहरा त नवां हूंदा आहिनि उहे बि, लेकिन उन्हनि खे ज़रूरु आणियो। हीअ चए थो शौक़ीननि खे न आणियो, इहो शौक़ु पंहिंजो पूरो कंदा आहिनि, लेकिन हिनखे अदाकारी बिल्कुलु न आहे ईंदी। ऐं अॻिते हलूं था, जेके कमु करण खां बाद सॼे ड्रामे सीरियल जी कहाणी हर हिक खे ऑन एयर थियण खां अॻु ई होटलनि ते चांहि जे कप ते ई ॿुधाए छॾनि था। माना इहा अदाकार अॻे ई कहाणी ॿियनि खे ॿुधाए छॾनि था हिकिड़े चांहि जे कप ते। माना उन्हनि ते अदाकारनि ते बि हीअ तनक़ीद थो करे पियो। अॻिते हलूं था, ॾिसूं अॻिते छा चए थो पियो। पोइ ॿुधायल स्क्रिप्ट वारो तव्हांजो ड्रामो ॾिसंदो केरु? स्क्रीन ते फ़ोटू ई ॾिसणो आहे छा? पर अणपढ़ियल डायरेक्टरनि खे सम्झाए केरु, पुछे केरु? ऐं निंड पयल चैनल मालिक ई पुछी सघनि था। सिंधी ड्रामे जो त ॿेड़ो केतिरा साल अॻु ई ॿुॾी चुको आहे, जेको केतिरनि सालनि खां कोमा में पियो आहे। हाणे त असांजा एक्टर बेरोज़गारी में मरी रहिया आहिनि, जिन खे अणपढ़ियल डायरेक्टर पंहिंजे पेट खे भरण ख़ातिर मारे रहिया आहिनि। डॉक्टर एजाज़ समो, हीउ सॼो जेको कुझु लिखियो आहे डॉक्टर एजाज़ समे लिखियो आहे, जेको मां तव्हांखे पढ़ी ॿुधायो। हुन इहा तनक़ीद कई उन्हनि डायरेक्टरनि ते जेका शौक़ीननि खे खणंदा आहिनि पैसनि जे चकर में ऐं ड्रामे जो ॿेड़ो गर्क कंदा आहिनि ऐं स्क्रिप्ट तबाह थी वेंदो आहे ऐं ग़लति मैसेज वरी उहो आवाम ॾेई वेंदो आहे। हिन जो चवण जो मक़सदु इहो आहे त भली नवां चेहरा खणो, लेकिन जंहिंमें टैलेंट हुजे। शौक़ीन खे न खणो, शौक़ीन पंहिंजो शौक़ु पूरा कंदा आहिनि, उन्हनि खे नाहे ईंदो कमु। पुराणा अदाकार वीचारा रुलंदा था वतन, उन्हनि खे ड्रामे में आणियो। मां बि काफ़ी ॾींहं वटि इहा सोच रखंदो हुउसि ऐं तव्हांखे ॿुधाईंदो थो अचां, लेकिन अॼु जॾहिं हीअ आयो मूं ॾे मैसेज, हे ॿियो ॾींहुं आहे मूं ॾे आयो आहे, व्हाट्सअप में पियो हुयो। सोचां पियो इहो तव्हां ते मां पुॼायां, पर असांजो कमु आहे तव्हां थी पुॼाइणु। मुंहिंजे ख़्याल में हीअ ॻाल्हि तव्हांखे सम्झ आई हूंदी जेका हिन लिखी आहे। हिन हज़ारनि माण्हुनि ॾे मैसेज इहो वियो आहे, जॾहिं मूं वटि पुॻो ऐं मां सोशल मीडिया ते मूंखे फैलाइणो आहे, तव्हां ताईं पुॼाइणो आहे।
थी सघे थो उहे माण्हू बि हीअ वीडियो ॾिसंदा हुजनि, डायरेक्टर बि ॾिसंदा हुजनि, लेकिन हाणे उन्हनि जो कमु आहे अॻिते त माण्हू उन्हनि ते ॾिसो केतिरी तनक़ीद करनि था। टैलेंट खे खणो, बेशक खणो, शइ सुठी ठाहियो, बहितरीनु ठाहियो। हवेली ड्रामे जहिड़ो ड्रामो ठाहियो जीअं हिन टाइम हली रहियो आहे, जंहिंमें का मार धाड़ न आहे, जंहिंमें नंगियुनि खे तबाह नथो कयो वञे, जंहिंमें नंगियुनि जी बि इज़त आहे, मार धाड़ घटि आहे। हिकिड़ो सुठो मैसेज आहे जंहिं हवेली ड्रामे में। अहिड़ा ड्रामा ठाहियो, लेकिन हवा हयात ड्रामा न हुजनि जंहिंमें मार धाड़, हकलूं, घर में वेठा आहिनि, वॾा वॾा बोकला था हणनि, रड़ियूं था करनि, नवीं दे हणंदा अक जी कुंड में वेही बंदूक हणंदा। हाणे अक बंदूक खे झले सघे थो? पोइ बि कोन लॻंदी गोली, या अंब जो पासो वठंदा भॼी वियो। हाणे हिकिड़े मिंट में कारे भॼी वियो, हाणे हिते बीठो मिंट में कीअं भॼी वियो। अहिड़ा ड्रामा, अहिड़ियूं फिल्मूं न ठाहियो। मां हिकिड़ी फिल्म ॾिठी हुई त कढ वेंदा आहिनि, सिंधी फिल्म हुई, कढ वेंदा आहिनि त बंदूक हणंदा आहिनि, चई अॼु भॼी वियो ॿिए चकर न छॾींदोमांसि, उन भाॻो अञा उते ई बीठो हूंदो अंब जी कुंड में। अहिड़ा न ठाहियो, सुठियूं शयूं ठाहियो। तनक़ीद जेको आहे तॾहिं माण्हू तव्हां ते बंदि कंदा। तव्हां सुठी शइ ठाहियो। हाणे मद्रासी फिल्मनि खे ॾिसो न तव्हां, उहा इंडिया जे जेका आहे न, कुझु साल पहिरियां मद्रासी नंढड़ी इंडस्ट्री हूंदी हुई, जीअं पंहिंजी सिंध फिल्मनि जी इंडस्ट्री आहे। उन्हनि छा कयो, उन खे हिंदी आवाज़ यानी उर्दू हिंदी साॻी ॻाल्हि आहे, डिप करे दुनिया में पुॼायो। उन जो हर शइ त ओके हुई, सिर्फ़ु ज़बान जो मसइलो हो, हुननि खे को ॾिसंदो ई न हुयो। अॼुकल्ह हर होटल ते मद्रासी यानी साउथ फिल्मां हलनि थियूं, इंडिया खे पोयां छॾे वियूं आहिनि। छाजे करे? जॾहिं उर्दू में उन्हनि हिंदी में डिप कयूं, तव्हांखे असांखे सम्झ में अचणु लॻियूं, ऐं उन्हनि जो कमु सुठो हुयो, सम्झे कोई न पियो ॿोली, ऐं उहो इंडिया खे कटे वियूं। हाणे इंडिया वारा वरी उन्हनि जी कापी था करनि। तव्हां हिते ॾिसो न त हो असांजी फिल्म आहे, इहे सिंधी ड्रामा दुनिया ताईं ॾिसजी सघनि था, अगरि इन्हनि खे सुठो ठाहियो वञे, अगरि इन जी ॿोली 2-3 ज़बाननि में डप कई वञे त अञा वधीक ई शइ फैलंदी। सिंधू नदी हज़ारे साल पुराणी नदी आहे। मोहनजो दड़ो जेको आहे, इहो तव्हां असांजी सकाफ़त आहे। इहा असांखे यादि ॾियारे थी त असां साधारण सालनि वटि सिंध असांजी सभ खां पहिरियां हुई हिते। इहा वॾो चवंदा आहिनि न, हड़प्पा आर्ट आहे, मोहनजो दड़ो, इहे 2-3 शयूं अहिड़ियूं आहिनि। वरी के माण्हू अहिड़ा चवंदा आहिनि असां आर्यन जी औलाद ऐं आर्यन हिते आया हुया ऐं असां उन्हनि जी औलाद। हाणे बाबा आर्यन जी औलाद कीअं हो? आर्यन त बाद में आया हुया, मोहनजो दड़ो त उन खां बि पहिरियों हुआ। यानी जो इहो सबूत आहे, सिंधू नदी, मोहनजो दड़ो, ऐं असां ऐं तव्हां हज़ारनि सालनि खां वठी हिते आहियूं। आर्यन जी औलाद उहे आहिनि जेका बाद में आया आहिनि। यानी हिंदुस्तान में बि काफ़ी माण्हू आर्यन जी औलाद पाण खे सम्झंदा आहिनि, वधीक उन्हनि खे ख़बर। लेकिन हीउ सिंधू जो चवण जो मक़सदु इहो आहे त हिन कल्चर खे उजागर करिणो आहे, सुठे नमूने सां पंहिंजे सिंधी कल्चर खे सुठी शइ ठाहियो। वधीक आहे तव्हांजी मर्ज़ी दोस्तो, असांजी नंढिड़ो अर्ज़ु, नंढड़ी कोशिशि तव्हां ते पुॼाइण जी, ॻाल्हि पुॼाइण जी, तव्हांखे सम्झाइण जी। तव्हां ऑडियन खे, तव्हां दोस्तनि खे, भाइरनि खे, ऐं तव्हांजो कमु आहे जीअं असां हीअ शइ शेयर कईसीं ऐं ईअं तव्हां ई अॻिते शेयर कयो, उन्हनि ताईं पुॼायो जेका ग़लति कमु करे रहिया आहिनि ऐं सिंधी इंडस्ट्री खे, सिंधी शोबे खे बर्बादु करे रहिया आहिनि, सिंधी कल्चर खे बर्बादु करे रहिया आहिनि। असांजो नंढिड़ो मैसेज असांखे ॾींदा इजाज़त। शायदि कोसो चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, लिंक या वीडियो खे ज़रूरु शेयर कंदा, ऐं कमेंट, सुठा कमेंट ज़रूरु कंदा आहिनि वीडियो में, असांखे जीअं ख़बर पवे। ऐं असांखे ॾींदा इजाज़त, दुआनि में यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़।